ठीक है सही सही तो नजर बेहतरीन। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जो तो कुरान सिखूं सिंधी में रब्बे ज़िदनी इल्मा या रब मूंखे वधाए इल्म में आमीन। इल्मन नाफ़िअन नफ़े ॾियण वारो इल्मु इंशाअल्लाह ताला। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु इंशाअल्लाह ताला जीअं साईं नईम साहब चयो सिखंदासीं सूरह कुरैश 106 नंबर आयत मुंहिंजे में फ़क़त 4। ये कंहिंजे बाबतनि बैकग्राउंड में जीअं लास्ट टाइम साईं अहमद नवाज़ साहब जेको आहे उहो जिन्हें तजवीज़ कवर कई माशाल्लाह ॾाढे सुहिणे नमूने सां बहितरीन तरीक़े सां भई सूरतुल फील ऐं सूरत कुरैश जूं सभु कानून बहितरीन नमूने सां कवर थिया अल्हम्दुलिल्लाह। उनमें साईं थोड़ी इन जो बैकग्राउंड ॾसियो हुयो इन सूरत जो इंशाअल्लाह ताला। इहा ख़ासि जीअं नालो आहे हुन जो माना कुरैश जे बाबति आहे। कुरैश कबीलो हुयो। असां कंफ्यूज थींदा आहियूं ॿिनि लफ़्ज़नि में कबीलो ऐं ख़ानदान में। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरैश कबीले में हुया। ऐं ॿियो ही कब्तुल्लाह शरीफ़ जी फिगर रखण जो पंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे जंहिंमें सूरत छाजे बाबति आहे इहो जे ज़हन में रहे। हिन में फोकस जेको सूरत में आहे न उहो कब्तुल्लाह शरीफ़ ॾिसूं था। ॿी ॻाल्हि जेका हिन में ॾिसंदासीं जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि बुख ऐं ख़ौफ़ जी ॻाल्हि थियल आहे। ऐं वरी अलाह पाक उन्हनि आयतुनि में वरी खाधे अमन जी ॻाल्हि कई आहे। उहो कीअं घणी असांखे थोरी घणी ख़बर त आहे पर इंशाअल्लाह त हिनखे पूरो पूरो बैकग्राउंड में ॾिसंदासीं। अॼु हीअ सूरत मुकमिल कोन करे सघिबो छो जो जॾहिं कुरैश कबीले जी ॻाल्हि आई आहे न त इंशाअल्लाह ताला अॼु हुनखे थोरो माना ऐं सम्झाणी कवर करे थोड़नि ते बैकग्राउंड ते हलंदासीं इन लफ़्ज़नि जो बैकग्राउंड छा आहे। इंशाअल्लाह कोशिशि कबी हिन में कुझु कवर थिए कुझु इंशाअल्लाह ताला नेक्स्ट में ऐं काई इतलात वाक़ थी वञे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف صدق الله العظيم। अल्लाह ख़ुदा वॾी महिरबानी जज़ाकल्लाह। तव्हां हिते नोट कयो हूंदो त अल्हम्दुलिल्लाह जॾहिं साईं पढ़े पियो त हीअ जेके हुई तनवीन जूं माना जिते जिते हीअ तनवीन आई आहे ऐं हिते तनवीन जो कानून लॻंदो ऐं हिते मीम जो कानून लॻंदो न छो जो मीम साकिन आहे हिते ऐं हिते तनवीन जो कानून लॻंदो हिते बे न हिन में बि तनवीन जो कानून आहे ऐं हिते मीम साकिन जो कानून आहे ऐं हिते तनवीन त साकिन आहे। बहरहाल हिते तव्हां ॾिसो त जिते जिते हुन जो आवाज़ हुजे थो पियो ऐं जीअं लास्ट टाइम सम्झायो ॾिसो साईं जी तलावत करे पियो न ईअं हुन जो आवाज़ निकिरे पियो जिते न हुयो कढणो उते न पियो निकिरे। इहा आहे बहितरीन तजवीज़ सां पढ़णु माशाअल्लाह। अच्छा हिन ते हलूं था अॻिते असां माना था कयूं लीलाफ कुरैश कुरैशिन खे क़ाफ जो उचार जेको आहे न उहो ज़ुबान मां निकिरंदो आहे आख़िर मां ज़ुबान जे आख़िर मां कुरैश अक जी अक क न आहे कुरैश न आहे कुरैश सां कुरैशन खे उल्फत ॾियण लाइ उल्फत माना मोहबत चइजे या छा हाणे कुरैशन खे उल्फत ॾियण लाइ जो सियारे ऐं ऊन्हारे जे सफ़र सबबा खेनि उल्फत ॾियारण आहे। उल्फत में हिकिड़ा हिन में ॿ टे मानाऊं अची वञनि थियूं पयूं। इहा उल्फत कंहिंजी आहे केरु थो ॾियारे कंहिंखे थो ॾियारे छाजी थो ॾियारे छो थो ॾियारे इहे सभु इन जा जवाब इंशाअल्लाह ताला असां ॾिसंदासीं बैकग्राउंड में। ईअं आयत आहे तंहिं करे
घुर्जेन त हिन घर जे इन ई पालनहार जी इबादत कनि फलियाबुदु रब हाज़ल बैत अच्छा जंहिं खेनि बुख में काजू खारायो ऐं खेनि भव खां अमुन ॾिनो उहो केरु आहे हिन घर जो पालनहार जंहिं खेनि बुख में काजू खारायो ऐं खेनि भव खां अमुन ॾिनो इहा थी वई हिन जी ट्रांसलेशन कुझु थोरो घणो त बैकग्राउंड में सम्झ में अचे थो पियो पर ॾिसूं था हिकु हिकु आयत खे वरी अॻिते हली करे पहिरें पार्ट में इंशाअल्लाह ताला असीं फरमाए थो ईलाफ कुरैश ही लफ़्ज़ अखरान जो रूट आहे न अल्फ अलिफ लाम फा इन मों ई लफ़्ज़ ठहनि था पिया है न त हीअ आहे ली ईलाफ इन में जेके जेकॾहिं ब्रेक कबो त थींदो ले माना लाइ ऐं लाम ताक़ीद चइबो आहे हुनखे ली ईलाफ इलाफ चइबो उल्फत कुरैश कुरैशिन खे उल्फत ॾियारण लाइ छाजी उल्फत वही इलाफ हिम उन्हनि जी जेका उल्फत आहे छा सां आहे रहलत शिताइ वसैफ हाणे जो सियारे ऐं ऊन्हारे जे सफ़र सबबा खेनि उल्फत इहा ॼाणण आहे या ईअं ॾिसजे हाणे हिनखे थोरो ॾिसूं था इलाफ हिम ही थियो इलाफ लफ़्ज़ उल्फत जो माना मोहबत जो या अल्फ मां निकतल ऐं ही हिम माना ॿ लफ़्ज़ आहिनि इहे उन्हनि खे इलाफ हुम या उन्हनि खे या उन्हनि जी मोहबत रेल छा आहे रेल माना सफ़र पर हुनखे अॻिते हली सम्झंदासीं त रेल जी माना छड़ो सफ़र न आहे सफ़र त आहे पर इन सां इहो लफ़्ज़ पर्टिकुलर आहे इहा ई त क़ुरान पाक जी ॻाल्हि आहे न जेकॾहिं तदबुर कजे न रेल माना सफ़र पर सफ़र जे लाइ काफ़ी नाला आहिनि अरबी में रेल छो इस्तेमालु थियो हिते ठीकु ॿियनि लफ़्ज़नि जी असांखे यादि करण जी ज़रूरत कोन्हे का त कंहिंजे लाइ कहिड़ा 10 लफ़्ज़ आहिनि उन जी ज़रूरत कोन्हे त कहिड़ा लफ़्ज़ आहिनि त कहिड़े जे लाइ आहिनि पर सफ़र लाइ काफ़ी लफ़्ज़ आहिनि जंहिंमें रहल हिकिड़ो लफ़्ज़ आहे रहल पर हिते छो आयो आहे इन जो सबबु आहे अशिताए माना थधि ऐं असैफ छा आहे माना गर्मी सफ़र उन्हनि जो जेको थधि में कंदा हुया ऐं जेको गर्मी में कंदा हुआ लास्ट टाइम साईं अहमदाबाद साहब ॿुधायो त थधि में हू वेंदा हुआ यमन छो जो उहो गर्म इलाइक़ो आहे ऐं गर्मी में केॾे वेंदा हुआ मथे शाम तरफ़ वेंदा हुया केरु कुरैश या कुरैशन जी ॻाल्हि थी हले ऐं जेको रेल माना सफ़र आहे उहो सफ़र स्पेसिफिक आहे वापार लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे जेको कैरावान जेको सफ़र ते वापार लाइ उनखे रेल था चवनि इहो अरबी जो कमाल आहे उहो सफ़र जीअं उठनि ते जेके सफ़र थींदा हुया हाणे ॻाल्हि इन में थोरो सोचण जी आहे ही जेको सफ़र कंदा हुआ उहो छाजे लाइ कंदा हुया वापार लाइ ख़ासि तौर ते कुरैशी वापार कंदा इहे जॾहिं जेके उठ वापार ते वेंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 8 शयूं 10 उठ कंहिंजा हूंदा कंहिंजा 12 हूंदा कंहिंजा 4 हूंदा ईअं माण्हू गॾिजी वेंदा हुया पोइ सामान खणी ईंदा हुआ ऐं सामान ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं उठ ते फैमिली न हुजे या फैमिली थोरी घणी हुजे पर उहो कारोबार वेठो हूंदो त उहो परे खां नज़र ईंदो त हुन में बोरा भरिया पिया आहिनि जंहिंमें सामान वञे थो या सामान अचे थो मके मुकरमा ॾे सामान हलंदा त ईअं नज़र ईंदो हुयो इहे छा हूंदा हुआ इहे टारगेट्स हूंदा हुया कंहिंजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾो सफ़र हो ॾींहंनि जा ॾींहं लॻंदा हुआ सफ़र में ऐं ही जेका वादी सऊदी अरब जी वादी चइजे उन ज़माने में वादी ज़ी ज़रा चवंदा हुआ हुनखे क़ुरान पाक में इस्तेमालु आयो आहे वादी ज़ी ज़रा ज़ी माना आहे जेका ज़र माना बग़ैर जेके हुनजे एग्रीकल्चर जे उहा वादी एग्रीकल्चर बि कोन हूंदी अहिड़ी सावक बि कोन्हे का शइ कोन्हे का छड़ो बयाबान आहे रेगिस्तान चइजे जंहिंखे हिते जेके माण्हू लहंदा हूंदा जिते बि थोरे थोरे वक़्फ़े सां किथे बि त उहे अमीर कोन हूंदा ख़ासि तौर ते जीअं ॻोठनि में रहंदा आहिनि उन्हनि खे इहा बहितरीनु नज़र ईंदो हो सवलो तरीक़ो बाबा कंहिंखे फुरियो का शइ खणी वरिती जान चुकी कंहिंखां अन फुरींदा कंहिंखां ॿी शइ फुरींदा कंहिंखां जेको बि क़ीमती शइ हूंदी उहा पोइ विकिणी पंहिंजो गुज़र सफ़र कंदा इहा शइ विज़िबल हूंदी हिन करे कोशिशि माण्हू कंदा त गॾु हलनि त जीअं कॾहिं को
हथियार बि रखंदो त जेकॾहिं को भई अचे थो को टे चारि ॼणा को अचनि था पूरो वक़्तु माण्हू वेही सघे बचाए सघे पर चवण जो मक़सदु इहो आहे त इहो वापार जो सफ़र हूंदो हुयो ऐं इहा शइ विज़िबल हूंदी त भई ही शयूं खे क़ीमती खणी वञनि था पिया अचनि था हाणे अलाह पाक जॾहिं उल्फत जी ॻाल्हि कई पोइ अलाह पाक चए थो पियो हीअ सभ खां तमामु अहम मुंहिंजे ख़्याल में आयत आहे न इन सूरत में जंहिंमें सबक़ आहे सॼी ॻाल्हि इहा आहे माना असल मां त चवंदुमि तत्व हिन जो ही आहे अलाह पाक छा थो फरमाए फल यअबुदू रब हाज़ल बैत आधा असां सिखी आया आहियूं आधा छा आहे आधा चइबो आहे इसमें इशारा इशारो जॾहिं बि कबो आहे त आधा फेमिनिन लाइ थींदो हाज़िही उहे शयूं जेके वेझो हुजनि परे जे लाइ असां छा चवंदा आहियूं ज़ालिक फेमिनिन लाइ छा चवंदा आहियूं तिल्क ज़ालिक तिल्क परे जे लाइ हाज़ा हाज़िही वेझे जे लाइ अल्लाह पाक जी इशारो थो करे फल यअबुदू माना छा आहे थोरो फल यअबुदू खे था ॾिसूं फ़िलहाल फल फा माना तंहिं करे या पोइ थींदो आहे न पर थींदो तंहिं करे फल यअबुदू तंहिं करे इबादत कनि उहे जॾहिं बि ही या ईंदो आहे न हिते इहो असां सिखंदासीं या उहे ता हिन में अचे त ताबुदू माना तव्हां आबुद माना मां न आबुद तव्हां इहा का न आबुद गुरू था अवां असीं ठीकु आहे न इहो बि इंशाअल्लाह ताला हिकिड़ो दफ़ो हिनखे ॾिसंदासीं इन थोरो अॻिते हली स्टेज ते पर चवण जो मक़सदु हिते फ़क़ति इहो आहे त जॾहिं आयो फा या त असांखे ख़बर आहे त फा माना पोइ हिते ईंदो तंहिं करे या पोइ बि ठीकु आहे फल या आबुदू अब्द माना इबादत करणु अब्द माना बानो हूंदो आहे न त हिते ऑर्डर आहे जीअं त उहे इबादत कनि पंहिंजी रब हाज़ल बैत रब हिन घर जे जी ॾिसो था हिन घर जे जी ब्रैकेट में आहे हिन घर जे रब जी इबादत तंहिं करे उन्हनि खे खपे ठीकु आहे अलज़ी पोइ अलाह फरमाए थो अलज़ी माना असां सिखिया आहियूं अलज़ी कंहिंजे लाइ हूंदो आहे मुज़कर लाइ अलज़ी माना जंहिं कंहिं इशारो अलाह पाक करे ऐं जेकॾहिं मुहनिस हूंदो आहे त असां छा इस्तेमालु कंदा आहियूं लफ़्ज़ अल्लती ऐं जेकॾहिं असां लाइ जमो हुजे जिन जंहिं मर्द जंहिं औरत या जिन सभिनी गॾिजी करे त छा थींदो अल्लज़ीन उहो थींदो जमा जो हिते छा आयो अल्लज़ी माना जंहिं अतम हुम वरी हुम आयो आहे माना उन्हनि जे लाइ अतम ताम खाधो खारायो कंहिंखे उन्हनि खे मिन जू चइबो आहे बुख खे बुख हुई खाधो खारायो कंहिं अल्लज़ी उन रब हाज़ल बैत अल्लज़ी अल्लाह व आमनहुम माना उन्हनि खे अमुन ॾिनई आमन माना अमुन आमन अमुन ॾिनो हुम माना उन्हनि खे मिन माना खां ख़ौफ उनखे ख़ौफ अमुन ॾिनो ख़ौफ़ खां माना जंहिं खेनि बुख में खाजू खारायो ऐं खेनि भव खां अमुन ॾिनो हाणे उन्हनि खे बुख कहिड़ी जंहिंमें उन्हनि खे खाज थो मिले ऐं खेनि भव कहिड़ो जेका हुनखे अमन ॾिनो असां ॻाल्हि करे आयासीं न त उते त गुरबत ई न अल्लाह पाक उन्हनि खे एतिरो अमीर कयो हुयो कुरैशियुनि खे जो उन्हनि खे बुख कोन हुई खाजू खाराए छॾियो माण्हू बुख अमीर हुया ऐं खेनि भव खां अमन ॾिनो माना उन्हनि खे ख़ौफ़ न हो माना मक़सदु इहे जेके काफ़िला फुरबा हुया कुरैशियुनि जा न फुरबा हुया कुरैशी अमन सां हलंदा आया ॾींहुं हुजे या राति उन्हनि खे कोई कुझु न चवंदो उहो छो आया इहा ई ॻाल्हि सम्झण जी आहे त अल्लाह पाक जॾहिं फरमाए थो पियो त उन्हनि खे उल्फत ॾियण लाइ छो जो हुननि जो सफ़र सां मुहबत ई जेको वापार वारो अल्लाह पाक उन्हनि खे उल्फत ॾियण पोइ घुरे त पोइ छा कनि जॾहिं उन्हनि खे न भउ आहे फुरजण जो ऐं हू अमीरनि न हुनखे का बुख आहे कंहिंजे करे आहे उहा सॼी पोइ हिन कबतला शरीफ़ जे करे आहे पोइ छा कनि उहे इन कबे जे रब जी इबादत कनि न किन बुतनि खे पूॼनि असल ॻाल्हि इहा आहे
हाणे जू माना बुख चइबो हुनखे थोरो हिनखे कनेक्शन था ॻंढियूं पोइ इंशाल्लाह कंटिन्यू वरी नेक्स्ट में कंदासीं थोरो हिकिड़ो ॻंढियूं था कनेक्शन हिन खां पहिरीं सूरत आई आहे अलफील अलफील में छा हुयो हाथी जो असां ज़िक्र चवंदा आहियूं न पर हाथी कंहिं ते हमिलो करणु आयो मके मुकरम ते मक्का मुकरम ते आयो पर उनखे तकलीफ़ कहिड़ी शइ मां आई प्रॉब्लम कहिड़ो हुनजो इरादो छा हुयो ड्राइणो छा खे हुयो अगेन काबतुल्लाह शरीफ़ खे ऐं हिन में ज़िक्र कुरैश में कंहिंजो आयो आहे अगेन फलयाबुदू रब हाज़ल बैत कहिड़ो बैत घर कहिड़ो काबतुल्लाह शरीफ़ माना ही ॿई सूरतूं इन्ही जो कनेक्शन कंहिंसां आहे काबतुल्लाह शरीफ़ सां इन अल्लाह पाक हिन ॿिन्ही सूरतुनि में हिन काबतुल्लाह शरीफ़ जी ॻाल्हि कई आहे ऐं कनेक्शन कीअं आहे बैकग्राउंड में थोरो पोइ हलंदासीं थोरो अॻिते वारी ॻाल्हि था कयूं कुरैशी ख़ुशहालनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जॾहिं थी आहे त कुरैशी ख़ुशहालनि अमीरनि बाक़ाइदे बहितरीन वापार थो पियो थिए छो जो काबतुल्लाह शरीफ़ जे करे हर साल उते जेको जेके असां हाणे हज था चऊं उन ज़माने में बि हज थींदा हुया पर उहो इस्लामी हज न हुयो पर माण्हू ईंदा हुआ बुतनि खे पुॼण में परे परे खां ईंदा हुआ कारोबार हलंदो ॾाढो बहितरीनु ठीकु थियो हाणे उनखे जॾहिं अबरा असां सिखी आयासीं अलफील में तबाह करणु पोइ अचे त मको शरीफ़ जे करे तबाह थी वञे हा काबतुल्लाह शरीफ़ इहो कुरैशियुनि वटि छा बचिया कुरैशियुनि वटि कुझु कोन बचिया कुरैशियुनि वटि कुझु कोन बचिया बसि 4 मिंट विया था पियो अल्लाह पाक इहा ॻाल्हि कई पहिरियों त काबतुल्लाह शरीफ़ खे बचायईं उन्हनि ख़ुदि ॾिठो पंहिंजी अखियुनि सां ऐं पोइ वरी उन्हनि खे छो जो काबतुल्लाह शरीफ़ जे करे ई इन्हनि जो वापार हुयो त हाणे अल्लाह पाक इहो फरमाए थो पियो न त तव्हां जॾहिं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त काबतुल्लाह जे करे अबरा जे 60,000 लश्कर खे तबाह कयो वियो जॾहिं तव्हां त 1500 बि कोन हुयो पहाड़नि जे मथे चढ़ी लिकी वञी ॾिठो पियो त छा लकाव आहे अल्लाह पाक हुनखे महफ़ूज़ रखियो न पंहिंजे कुदरत सां पोइ छो न ईमान आंदो आहे अलाह ते इहे बुत भॻव न भॻूं हाणे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी आहे मुबारक ऐं जॾहिं हुननि तइलीम ॾियणु शुरू कई आहे त इहो ग़लति कमु आहे तव्हां उन अलाह जी इबादत कयो तॾहिं बि कुरैशी नथा सम्झनि अलाह पाक हुननि खे पंहिंजी नेमत यादि ॾियाराई आहे तव्हांखे इहे नेमतूं आहिनि जंहिं ते तव्हां कुॾो था पिया जंहिं ते पाण खे तव्हां सम्झो था पिया त असांखे ख़ुशहाली आहे पैसा आहिनि असां हीअं बि करे सघूं था हूअं बि करे सघूं था पिया उहा छाजे करे आहे तव्हांखे इहो त सोचो उहा हिन काबतुल्लाह शरीफ़ जी बरकत आहे त पोइ इबादत कंहिंजी कयो फल याबुदू उन्हनि खे इबादत करणु खपे हिन घर जे रब जी या रब न रब हिते हिकिड़ी थोरी तदबर जी ॿी ॻाल्हि आहे अॻिते हलंदासीं बैकग्राउंड ते अञा इनशा ताला ॾाढो इंटरेस्टिंग थींदो उहो इहो आहे त हिन क़ुर पाक जे सम्झणु खपे स्टाइल खे न यानी क़ुर पाक ॾिसो कॾहिं कॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बराह रास्त मुखातिब आहे तॾहिं या अय्युहल मोमिनून या अल मुस्लिम माना या अय्युहल काफ़िरून हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे त जॾहिं कंहिंखे ॻाल्हि ॿुधाइबी आहे थर्ड पार्टी खे उहो ॿुधंदो बि हुजे तव्हांजी ॻाल्हि पर तव्हां सां सिधो न ॻाल्हाईंदा आई डोंट वांट टू टॉक टू यू पर साॻी ॻाल्हि माण्हू कंहिंखे ॿुधाए उन्हनि खे माना इशारो न ॾींदो आहे ॿुधूं तंहिं करे उन्हनि खे इबादत करणु खपे हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत मुबारक लथी आहे पर उन्हनि लाइ माना लथी आहे पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू कंहिंखे अहमियत ॾींदो आहे त कंहिंसां सिधो ॻाल्हाईंदो आहे अल्लाह पाक उन्हनि खे अहमियत ई कोन थो ॾे जेके सरकशन कुरैशी उन्हनि खे अहमियत ई कोन थो ॾे सिधे चवण जे बजाए सिधो माना ॿुधाए थो ईअं माना थर्ड पार्टी उन्हनि खे करणु खपे न तंहिं करे छो जो उन्हनि खे एॾी नेमत मिलियल आहे मुंहिंजे तरफ़ां इहो थर्ड पार्टी जी टाक थी वेंदो आहे इंशाअल्लाह उन्हनि खे इबादत करणु खपे हिन घर जे रब जी इहो थियो हिन ॿिन्ही में कनेक्शन ऐं किन तफ़सीर में हिकु ॿ ॻाल्हि कई आहे हुन में असां डिटेल में त कोन था वञूं पर थोरो ईअं
कॾहिं कॾहिं टॉक लाइ इन थोरी इहा ख़बर हुजे त इंट्रस्टिंग ईअं बि थी सघे थो पियो त हिते ईअं आयल आहे त इन में एॾो वॾो कनेक्शन आहे पाण में, असां जोड़ो सूरत जो चई सघूं भी ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, पर इन्हनि में एॾो गहरो कनेक्शन कीअं आहे जो ॾिसजे जेकॾहिं तव्हां सूरत पढ़ो अलफील त ख़तम किथे थींदी फजअलहुम कअस्फिम मअकूल लामते। ऐं हीअ जेका सूरत शुरू थींदी कुरैश उहा बि लाम साईं लीलाम, माना लाम ॼण हिननि में कामन आहे, हिन में केॾी अहमियत आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे अलाह आलम तफ़सीरनि में कुझु ॻाल्हियूं लिखियल बि आहिनि, पर ॻाल्हि सम्झण जी इहा एॾो वॾो हिननि में गहरो कनेक्शन आहे पाण में रब्त आहे। लफ़्ज़ ॾिसूं था असां त कुरैश आयो आहे न, कुरैश लफ़्ज़ खे जेकॾहिं सम्झूं फ़क़ति स्टार्ट करण जे लाइ हिकिड़ो ॿ टे माना हुन में आयूं आहिनि। हिकिड़ो आहे कर्शन माना जमा करणु, ॿियो आहे कुरैश जेको लक़ब आहे यानी पाणी जो जानवर जेको तमामु घणो ताक़तवर हुजे, ठीकु आहे। हाणे कुरैश जे हलंदासीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़े क़बीले मां हुया, कुरैश क़बीले मां, पर उन्हनि जो ख़ानदान जेको हुयो उहो हुयो बनु हाशिम। उही छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वालिद साहिब जन जो नालो हुयो हज़रत अब्दुल्ला, ॾाॾे जो नालो हज़रत अब्दुल मुतलिब, उन्हनि जो नालो असुल शैबा हुयो, पर पोइ हुनखे अब्दुल मुतलिब चयो वियो, उनजी बि हिस्ट्री आहे। उन खां पोइ उन्हनि जो अब्दुल मुतलिब जो जेको वालिद हुयो पीउ उनखे उन नालो हाशिम, त ही बनु हाशिम मां ई ख़ानदान सॼे थो पियो। हाणे बनु हाशिम कंहिंजो पुटु उहो ॾिसूं था पिया, पर बनु हाशिम के 3 भाउर ॿिया हुया, ही हुयो बनु हाशिम ख़ानदान में हाशिम जो बानी। इनखे थोरो जेकॾहिं अॻिते हलूं, सॉरी हे हुया त इहो अची वेंदो हीअं, हीउ जेको 11हीं पीढ़ी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे न, उहो हुयो हिकिड़ो कुरैशी, उनजो नालो हुयो फेर। फेर ताईं कुरैश जो नालो कोन हुयो, बसि कबीला हलंदा ईंदा हूंदा, वॾो माण्हू हो फेर। हिन छा कयो, हिन पंहिंजो नालो नालो रखियो, इहो लक़ब रखी कुरैश। कुरैश जी माना असां ॾिसी आयासीं, इन हितां शुरू कयो कुरैश, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 11हीं पीढ़ी में आहे। हिन छा कयो हुयो त सभिनी कुरैशनि खे पाण में कठो कयो ऐं जेके काफ़ी छेड़छेड़ थियल हुया, उहे छाजे करे छेड़छेड़ थियल हुया, उहे कहिड़े ॿिए क़बीले जा कम हुया जिन हिननि खे छेड़छेड़ कयो, उहो इंशाल्लाह नेक्स्ट में ॾिसंदासीं। पर जॾहिं इहा कुरैशी जी जेका आहे न शुरूआत हितां थी आहे, पोइ उनजो पुटु आहे गालिब, लवी, काइब, मुर्रा, कुलाब, वरी ॿियो ईंदो हेठि कुसै। कुसै जो वॾो हिन में किरदारु रहियो आहे तमामु, हिन में जेको इहो असां चऊं था न वापार जो, हुन कुरैशियुनि जे लाइ ॾाढो हुननि खे अमीर करण में हिन में कुसै जो वॾो किरदारु रहियो आहे, ठीकु आहे। ऐं कुसै जा 2 भाउ 3 पुट हुया, अब्दुद्दार, अब्दुल मुनाफ, अब्दुल उज़ा। अब्दुल मुनाफ जो पुटु हो हाशिम बि कुसा ॾिसी आयासीं। हाणे अब्दुल मुनाफ जा 4 ॿार हुया, नौफल, मुतलिब ऐं हाशिम ऐं अब्दुल शम्स। हिन हाशिम मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी माना ख़ानदान हलियो, उन में नबी करीम असांजी पैदाइश थी आहे। ऐं तॾहिं जेको आहे सही मुस्लिम में हिकिड़ी हदीस मुबारक आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जंहिंमें इहो अचे थो पियो, इन अल्लाह अस्तफ़ाक ही लफ़्ज़ माना हिन जो इहो आहे अल्लाह चोज़ किनाना और किनाना ही जाए, इन अल्लाह अस्तफ़ा किनाना मिन वलद इस्माइल, इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां अल्लाह पाक पसंदि फरमायो किनाना खे। इहो ॾिसंदासीं किनाना किथे आहे। उन खां पोइ असीं पसंदि फरमायो किनाना मां कुरैश खे, ऐं उन खां पोइ पसंदि फरमायो कुरैश मां बनी हाशिम खे। ऐं पोइ नबी पसंदि फरमाइनि था त हिन में मफ़हूम इहो आहे त अल्लाह से पसंदि फरमायो बनी हाशिम मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगंबर बनाया।